अरे अला कंदो तव्हांजे पेट में कीड़ा पवंदा, तव्हां मूंसां ज़ुल्म करे छॾियो। अरे इमरान खान चयो त भंग पोखिजो, मूं भंग पोखी ॿेले काते वारनि मुंहिंजे भंग जे मथां ट्रैक्टर हलाए छॾियो। ओ इमरान खान तुंहिंजी बि केरु कोन थो ॿुधे। अला अला ओ ज़ुल्म थी वियो मुंहिंजी सवा महीने जी भंग जिते ॿेले काते वारनि ट्रैक्टर हलाए छॾियो। अब्बा अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ सोशल वर्कर मोहब जुणो, मां काज़ी अहमद नवाब शाह ज़िला शहीद बेनज़ीराबाद खां आयो आहियां। ऐं हीउ हिकिड़ो आबादगार आहे जेको ॾाढो मायूस ऐं बेयारो मददगार मूंखे हिते कचे में मिलियो आहे अधड़ी जे भरिसां। अचो त हिन खां पुछूं था त हीउ छो पियो रोए ऐं छो मायूस आहे ऐं हिन आबादगार सां कहिड़ो ज़ुल्म कहिड़ो वेधन थियो आहे। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा भाउ। वालेकुम सलाम। भाउ अदा मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे। पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान खान चयो तव्हां भंग पोखियो, मुल्क तरक़ी कंदो ऐं मुआलनि खे सहूलियतूं मिलंदियूं। उन चवण वठी मूं भंग जो एकड़ पोखियो। अॼु सुबुह पुलिस अची हीउ ॾिस मुंहिंजी जहिड़ी जागदी भंग पटे पुलिस पंहिंजे तहवील में वरिती आहे। हीअ बि ज़ोरीअ मिनतूं करे पुलिस वारनि खां पुछ लायूं उहा पासे ते कईंदमि। यार एतिरो ज़ुल्म कबो आहे। ही वज़ीर आज़म जे जेको ऑर्डर आहे उनजी तोहीन कई आहे पुलिस। आउं थो चाहियां न पुलिस ते एक्शन खयो वञे। छो जॾहिं वज़ीर आज़म चए थो तव्हां भंग पोखियो त पोइ पुलिस वारा छो था भंग पटी? मूं घणा लख रुपया ख़र्च करे फसल पोखियो। तुंहिंजे भंग खे किथां पटीन, अध मां था पटीन जा पाड़ूं था कयो पटीन। ॾिसो न मुंहिंजी 1.5 महीने जी तयार थियल भंग हीअं करे पाड़ूं पटियूं जीअं मूंखे हीअं पियो लॻो ॼणो मुंहिंजूं टंगूं पिया कढनि। मुंहिंजी भंग पटारी पटेर हिन मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। तुंहिंजे भंग ते किथां किथां तो व्याज ते या कर्ज़ ते पैसा खणा? मूं पैसा खणी हिते एकड़नि जा एकड़ 2-3 एकड़ पोखी लखी रुपया। मूं इमरान खान चयो न तई भंग पोखियो, सुठो फसल आहे, तव्हां मां आमदनी थींदी।